कश्मीर में अब्दुल खालिक चाचड़ की रिपोर्ट मूजिब नाच भरसा मलिक लाड़े वट हथियारबंदन की फुरलुट। कश्मीर जिले की पुलिस अमन कराइण में नाकाम थी वही। हथियारबंद हथियारन के ज़ोर ते फुरलुट अगवा रोज़ जो मामूल बने। 6 ट्रक ड्राइवर अगवा छड़ना जख्मी थी विया। कश्मीर लागू नाच भरसा मलिक लाड़े वट हथियारबंदन कश्मीर रोडन ते निकरी आया। हथियारन के ज़ोर ते ईंदड़ वींदड़ समेत गाड़ियन ट्रक ड्राइवरन के फुरलुट कई। मज़ामत करण ते हथियारबंदन हथियारन जा मुंह खोले छड़िया। फायरिंग करे ॾिनी। नतीजे में गोलियों लगन सबब राशिद, मोहम्मद दानिश, सरवराज, मोहम्मद शहजाद, खुरम शहजाद समेत छड़ना जख्मी थी विया। जैसे हथियारबंद हथियारन के ज़ोर ते 6 ट्रक ड्राइवरन के पिण अगवा करे कच्चे तरफ खणी विया। अगवा थियलन में साहिब, सदाम, रशीद ऐं ॿिया शामिल आहिनि। इतला ते पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री वाक़े वारी हंधि पहुती। ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो। जिन मां 2 ॼणनि खे गणती जोगी हालत हुअण सबब रहीमिया रेफर कयो वियो। कश्मीर पुलिस ऐं रेंजर्स हथियारबंदन जे पोयां वियल आहे। ट्रक ड्राइवरनि जे अगवा खिलाफ़ ट्रक ड्राइवरनि रोड बंद करे धरणो हयो।